ये जेकी सालानी गॾियाणी मां कंदो आहियां उन में जो मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे त तव्हां दोस्तनि खे घुराए इज़त ॾियो। असां जो फर्ज़ु आहे हिक ॿिए जी इज़त कयूं, असां ॿियनि जी इज़त कयूं था, छो न पाण में हिक ॿिए जी इज़त कयूं। मक़सदु सिर्फ़ु इहो आहे, ॿियो को मक़सदु कोन्हे, न को का पंहिंजी मोतबरी ॾेखारणी आहे, न को का ॿियनि खे, सभु भाउर आहियूं, हिकु जहिड़ा भाउर आहियूं, हिकिड़ी ॻाल्हि आहे। हिन क़ौम ते मां चाहींदुसि त जेके असां पुरमन क़ौमूं आहियूं उन्हनि खे के थोरा घणा मसइला दरपेश आहिनि, उन्हनि खे निशानदेही जेके ख़ासि करे जेके क़बाइली जहिड़ा आहिनि उन्हनि असांजी तमामु नुक़सानु रसायो। असांजा जेके सरदार आहिनि कोशिशि त घणी कनि था, उन जे बावजूदि माण्हू फ़ैसिलनि जी भंगड़ी करे वरी था पिया विढ़नि। त इहे क़बाइली जहिड़ा सरकारनि खां वधीक हुकूमत खे ख़तमु करणु खपनि। हुकूमत कानून जो खे जेसि ताईं कानून न हूंदो या कानून जो सख़्तु निफ़ाज़ न हूंदो त इहे क़बाइली जहिड़ा ख़तमु थी कोन सघंदा। ॻाल्हि जहिड़ो थिए थो घणो करे ज़न ऐं ज़मीन ते। हाणे मुंहिंजी इहा पुराणी ख़्वाहिश रही आहे त असांखे खपे त असां हिक ॿिए सां मिटियूं कयूं। को मुस्लमान हुजे, असां मुस्लमाननि हिक ॿिए सां मिटियूं कयूं त इहो कारोकारी जी जेकी आहे बुराई उन मां अधु कोई ज़बर ताईं छुटी हूंदी जीअं असां पंहिंजो पाण मिटियूं कंदासीं। इस्लाम में बि ईअं आहे त शादी करण खां अॻु में औरत खां या न्याणीअ खां उनजी मर्ज़ी ज़रूरु पुछिजो। या माण्हू मर्ज़ी जे ख़िलाफ़ शादियूं थो करे त पोइ इहे जेके ॻरा नतीजा पोइ माण्हू खे भोगणा पवनि था, उहे जहिड़ा फसाद शुरू थी वञनि। ऐं असांजी ज़मीन जो तालुक़ु आहे, असां जेके पुरमन क़ौमूं आहियूं, पोइ हिंदू हुजूं मुस्लमान हुजूं, असांखे वॾो मसइलो ज़मीनुनि ते कब्ज़नि जो आहे, जंहिंजे लाइ को फॉरम कोन्हे को, पोइ जड़ा जड़ा पिया थियनि। हाणे चीफ मिनिस्टर पंजाब जो हिकिड़ो कानून ठाहियो त मुफ़्तियाकार ऐं DC रिपोर्ट करे त उहो कब्ज़ो हुनखे ॾियारिजे। हालांकि हुनजी नियत त सुठी हुई, पर वरी इन ते किन माण्हुनि खे एतिराज़ कयो ऐं उहो जो कानून आहे उहो हाई कोर्ट स्टे करे छॾियो। असां सिंध वारनि खे गवर्नमेंट खे मां गुज़ारिश कंदुसि त उहे इन कानून जो जाइज़ो वठनि। ऐं मुंहिंजी त इहा सलाह आहे त DC ऐं मुफ़्तियाकार जे फ़ैसिले खां पोइ अपील जो हक़ जेको आहे उहो सिधो सो हाई कोर्ट ॾे ॾियो वञे, त जीअं उहो टाइम बचे ऐं कई साल जेके लॻी था वञनि फ़ैसिले करण में उन खां माण्हू बची सघे। मां महतो चीफ मिनिस्टर पंजाब ऐं जेको चीफ जस्टिस आहे उहो इन ॻाल्हि ते किथे न किथे वॾी ॻाल्हि ते पहुचंदा त जे उहा स्ट्रीम लाइन थी वञे त असां सिंध खे उन प्रोसीजर खे फॉलो करणु खपे त जीअं कब्ज़ा जेके माण्हुनि जा आहिनि असां ख़ाली करे सघूं। ॿियो जेको असांखे वॾो मसइलो आहे ख़ासि करे सिंध में मंशियात, सॼे पाकिस्तान में आहे, पर मंशियात जेकी आहे हाणे पहुची वई आहे, ख़ासि करे हेरोइन या आइस हाणे तव्हांखे ॻोठनि में थी मिले। उन लाइ मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे त हुकूमत खे खपे त रेंजर्स, एक्साइज़ ऐं एंटी नार्कोटिक फोर्स उन खे इन ॻाल्हि में इन्वॉल्व करे। बाक़ी इहे पुलिस खे मंशियात जे पुठियां न लॻाइनि त न को पुलिस मंशियात खे बंदि कराए सघे, न को ॾोहनि ते कमु करे सघे। तंहिं करे पुलिस जी मदद भले वठनि, पर एंटी नार्कोटिक्स फोर्स, एक्साइज़, रेंजर्स खे हाणे असांजो नओं नस्ल तबाह थींदो थो वञे, हर जाइ ते आइस ऐं हेरोइन थी वेंदी। ॿी जेकी गुज़ारिशूं करणी उहा असांजे क़ौम खे जो तबाह कयो आहे उहा आहे व्याजखोरी। व्याजखोरी एॾी वधी वई आहे उन लाइ पोइ ज़बरदस्त क़िस्म जो क्रैक डाउन थियण जी ज़रूरत आहे, न त माण्हू व्याजनि जे करे हाणे ख़ुदकुशियूं पिया कनि, एॾा करिया व्याज माण्हू अधे हथ रखंदा। हाणे ॿी ॻाल्हियूं त जेके आहिनि सभु थी सघनि थियूं। हाणे मथे ॿुधाए पियो वञे त को सही हाइब्रिड निज़ाम जेको हले थो, निज़ाम जेके बि आहिनि उहे सभु सही आहिनि,
भले किथे मोनार्की आहे, किथे कम्युनिज़म आहे, किथे डिक्टेटरशिप आहे, किथे जमहूरियत आहे, उनजी हलाइण वारा सही हुजे न। हलाइण वारो सही आहे त जेको बि निज़ाम आहे उहो ख़राबु कोन्हे को। अफ़सोस इहो आहे त असांजा जेके हुकुमरान आहिनि न को त अख़बार पढ़नि, न को त टीवी ॾिसनि। तंहिंजे करे जेसि ताईं असां सही तरीक़े सां इन्हनि शयुनि ते अमल न कंदासीं, माण्हू ग़रीबनि खे छा खपे? माण्हू जेको ग़रीब आहे उहो को स्टॉक एक्सचेंज जो कोन थो ॾिसे, न को थो का फॉरेन पॉलिसी ॾिसे वञे। उहो ॾिसे थो त आया गुरबत घटी आहे, महांगाई घटी आहे, नौकरियूं मिलनि थियूं, मेरिट आहे, मंशियात कान्हे, सिहत ऐं तालीम असांखे मिले पई। इहे शयूं सभु आहिनि त ठीकु आहे। इन्हनि सभिनी शयुनि ते अमल थी वञे पोइ भले हाई हुजे, भले 20 साल हुकूमत केरु करे, पर माण्हू त ख़ुशि हुजनि न। माण्हू बि ख़ुशि कोन्हनि ऐं निज़ाम पंहिंजे मर्ज़ी सां पियो हले, इहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। हाणे 2005 में जेको साल गुज़रियो उहो सुठो साल कोन गुज़रियो, सिवाइ हिन जे त इहा ख़बर मिली वई इंडिया खां असां जंग घटी, ॿी कहिड़ी ख़बर मिली? साॻी मुसीबतुनि पिया हलूं। हाणे हींअर बि असांखे खपे त अचूं त दुआ घुरूं ऐं दुआ घुरी हिन नए साल जी आज़ाद करूं त पोइ 2026 साल असांजा चङो साबित थिए। 2000 जे असां दुआऊं घुरी गुज़ारींदासीं त ठीकु आहे, पर जे असां नची घुरी इहो साल मल्हायो त सॼो साल त नचंदासीं। तव्हांजी महिरबानी साईं।